अज़मत रमज़ान। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में आऊँ आहियां इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन इकराम, अल्हम्दुलिल्लाह रमज़ान शरीफ़ में असांजो रोज़ानो ही प्रोग्राम हले पियो ऐं ज़ाहिर त असां तव्हांखे क़ुरान ऐं अलाह पाक जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसुनि जे अंदरि रही तव्हांखे को न को टॉपिक करे ॿुधायूं था। असांखे ॿ टे दफ़ा सुवाल बि अचनि था ऐं के माण्हू सुवाल कनि था त चवनि था त हे जेको तव्हां दीन खे पेश कयो था इहो मौलवियुनि जो वारो दीन आहे ऐं तव्हां जेको आहे सो असल में जेको इस्लाम जी ख़ूबी आहे त इंसान जी ख़िदमत उन ते तव्हां खां ॻाल्हि कोन था कयो। हालांकि मां त चवां थो त असां जेको सॼो क़ुरान तर्जुमो कयूं था उन में आहे ई इंसानी ख़िदमत। लेकिन बहरहाल इन मौज़ू ते अॼु मां दावत ॾिनी आहे इंजीनियर अब्दुल मालिक मेमन साहब खे। अलाह जे फज़ल सां हिकिड़ी साईं असांजे लाइ हिकिड़ी मोहतरम शख़्सियत आहे ऐं साईं जेको सो इंजीनियर आहे, मास्टर ऑफ इंजीनियरिंग कयल अथसि, LLB कयल आहे। साईं जेको सो जनरल मैनेजर जेको आहे उहो थर्मल वापडा में, ऐं रिटायर थियण खां पोइ हिन दीन जो वॾो कमु कयो आहे। मां साईं जी लाइब्रेरी बि ॾिसी आहे माशा अल्लाह। ऐं साईं जेको आहे सो दीन जी तमामु घणी ख़िदमत कई आहे ऐं क़ुरान पाक जो हिन लफ़्ज़ बि लफ़्ज़ तर्जुमो कयो आहे अखर अखर जे हेठां। उन खां पोइ तफ़सीर इब्न कसीर जो सिंधीअ में तर्जुमो कयो अथसि। उन खां अलावा साईं जेको आहे सो 50 खनि किताब जंहिंजो 16-17 जो पाण मुसनिफ़ आहे ऐं ॿियनि जो जेको आहे सो उन मुतर्जुमा जो तर्जुमो कयो अथसि ऐं वॾी दीन जी ख़िदमत कई अथसि। सो साईंअ सां जॾहिं 2 ॾींहं अॻु में इहा ॻाल्हि थी त हिकिड़े क़ौम परस्त लीडर मूंखे फ़ोन कई, चई तव्हां अवाम ग़रीब जी कहिड़ी था ॻाल्हि कयो, त मूं चयो क़ुरान त सॼो अवाम जो आहे। पोइ साईं जेको आहे सो छाकाणि त ही इन मामले में एक्सपर्ट आहे ऐं अॼु असां साईं खे दावत ॾिनी आहे त अॼु साईं खां असां पुछूं था त क़ुरान पाक में इंसान जी ख़िदमत जे हवाले सां साईं कहिड़ी एंगल सां क़ुरान खे ॾिसे थो। साईं वेलकम, अलाह ताला तव्हां ख़ुशि रखे, तव्हां आया आहियो। हाणे प्रोग्राम तव्हांजे हवाले आहे। अस्सलामु अलैकुम, महिरबानी। असां 83 पारे में क़ुरान शरीफ़ जी 107 नंबर सूरत आहे, सूरह माउन। हिन सूरत में 7 आयतूं आहिनि ऐं इहा मदनी सूरत आहे। इन सूरत जे रोशनीअ में कोशिशि कंदासीं त इहो सम्झूं ऐं सम्झाइण जी कोशिशि कयूं त अलाह साईं जेको रब आहे, जेको ख़ालिक़ आहे, उन इंसाननि जे भले लाइ, इंसाननि जे भलाईअ लाइ छा फरमायो आहे ऐं कहिड़ा बंदोबस्त रखिया आहिनि दुनिया में, जो हेॾे सारे इंसान खे दुनिया में अलाह साईं पैदा करे ऐं आंदो आहे। सो असां हाणे शुरू था कयूं सूरह माउन। औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अरअयतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन फ़ज़ालिकल्लज़ी यदउल यतीम वला यहुद्दु अला तामिल मिस्कीन फ़वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीना हुम युराऊन व यमनऊनल माऊन। सदक़ल्लाहुल अज़ीम। ये पहिरीं आयत आहे अरअयतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इरशाद फ़रमाए थो त छा तो उन्हीअ खे ॾिठो जेको नथो मञे, कूड़ो थो सम्झे हिसाब किताब खे, जज़ा ऐं सज़ा खे, इनाम ऐं इकराम खे ऐं सज़ा खे। हाणे इहो जेको हिसाब किताब, जज़ा ऐं सज़ा, इन जो जेको मालिक आहे उहो आहे अलाह साईं। ऐं असां ईमान मुफ़सिल ऐं ईमान मुजमल मुस्लमान जॾहिं पढ़ंदा आहियूं त उन में वॾी अहमियत आहे त असां आख़िरत ते बि ईमान रखूं था, नबियनि ते बि ईमान रखूं था, किताबनि ते, मलाइकनि ते ऐं आख़िरत ते बि ईमान असांजो आहे। त जेको हिसाब किताब थींदो उहो अलाह साईं रखियो आहे त आख़िरत में हिसाब किताब थींदो इंसान जो, जेके बि चङा या लङा अमल हू कंदो हिन दुनिया में। हीअ दुनिया आहे दारुल अमल ऐं क़यामत या आख़िरत जेके चऊं था असां, उहा आहे दारुल जज़ा।
जज़ा जी माना ॿई आहे, सज़ा बि आहे ऐं इकराम इनाम बि आहिनि। सो हाणे इहो ॾिसूं त इन हिसाब किताब वठण वारी ज़ात इहो पावर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह साईं पंहिंजे हथ में रखियो आहे। हिते असां हिक ॿिए खे सख़्तु ॻाल्हाईंदा आहियूं, कंहिंजी पूरी ॻाल्हि ॿुधण खां सवाइ उन जे मथां लान तान कंदा आहियूं या पाण हिसाबु वठणु बीह रहंदा आहियूं। हिसाबु वठण वारी ज़ात अलाह आहे, असां पाण अलाह वटि पेश थियणा ऐं असांजा अमल पेश थियणा आहिनि। हाणे इन ॾिस में मुख़्तसिरनि इहो था ॾिसूं त जेको इनकार थो करे हिसाब किताब जो, इन जी माना त उहो हिसाब किताब वारे जो बि इनकार थो करे। हिसाब किताब वारी ज़ात अलाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात आहे। हाणे मुख़्तसिरनि क़ुर शरीफ़ मां चंद आयतूं चूंडियूं आहिनि जंहिंमां अलाह साईं जी हक़ानियत जेका अलाह साईं इंसाननि खे सम्झाइण लाइ कुझु आयतूं, मां कुझु चूंडियूं आहिनि आयतूं, न त क़ुर शरीफ़ में तमामु घणियूं आयतूं आहिनि अहिड़े क़िस्म जो। सूरा वाक़िया में ही 57, 58, 59 आयतूं आहिनि। अलाह साईं त फरमाए त नहनु ख़लक़नाकुम फलौला तुसद्दिक़ून, असां ई तव्हांखे ख़ल्क़ कयो आहे, पोइ मञो छो नथा। इन मञण जे लाइ दलील जी ॻाल्हि कई आहे अलाह साईं त अफ़रयतुम मा तुमनून, जेको माउ जे पेट में तव्हां इहो कतिरो पाणियाठ जो बदबूदार ॻाढ़ियो था, अंतुम तख़्लुक़ूनहु अम नहनुल ख़ालिक़ून, छा उन मां तख़लीक़ इंसान जी तव्हां था कयो या असां उनजा ख़ालिक़ आहियूं। वरी अलाह साईं फरमायो अफ़रयतुम मा तहरसून, भला जेको ज़मीन में ॿिज था पोखियो, अंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन, उन मां फ़सुलु असां था फुटायूं या उन्हनि खे फुटाइण वारा तव्हां आहियो। वरी सुवाल थो पुछे अलाह साईं त अफ़रयतुमुल मा अल्लज़ी तशरबून, जेको पाणी था पीओ, अंतुम अंज़लतुमुहु मिनल मुज़्न अम नहनुल मुंज़िलून, इहो ककरनि मां आसमान मां तव्हां था वसायो या इन जे वसाइण वारा असां आहियूं। लव नशाओ जा जा लव नशाओ जलनहो जा जा फलौला तशकुरून, असां जेकॾहिं चाहियूं त इन खे ॿाढ़ो खारो पाणी करे छॾियूं, पोइ तव्हां शुकुरु छो नथा कयो जो मिठो पाणी असां तव्हांखे पहुचायूं था। अफ़रयतुमुन नार लती तूरून, इहो इन में त जीअं उहो पाणी जेको इहो ककरनि में आहे ई समुंड जो पाणी ऐं आहे खारो, अलाह ताला हिन खे कीअं मिठो थो करे। सुभाणे अलाह, समुंड जो पाणी पीअण लाइक़ु न हूंदो आहे, हा। पोइ कहिड़ा फिल्टर लॻल आहिनि आसमान में, कहिड़ा आरो प्लांट आहिनि जंहिंमें उहो मिठो थी असां ताईं पहुचे थो। वरी अलाह साईं फरमाए त अफ़रयतुमुन नार लती तूरून, जेका बाहि था ॿारियो, अंतुम अंशातुम शजरतहा अम नहरुल मुनशिऊन, इन जा वण काठियूं किथां था पैदा थियनि, असां था पैदा कयूं या तव्हां पैदा करण वारा हो। त जवाबु इंसान जो अकुलु सम्झ, हीअ ॻाल्हि उहा था कयूं असां त मुस्लमान आहियूं या न आहियूं, पर हिननि सुवालनि जा जवाब में इहो ई चवंदासीं त न असां त न तख़लीक़ था कयूं इंसान खे, न असां फ़सुल था फुटाए सघूं, न असां बाहि था ॿारे सघूं, न असां पाणी था वसाए सघूं। तंहिंजी माना त मञिणो पवंदो त रब जी ज़ात आहे जंहिंजे हथ में इहे सभु मामलात आहिनि। भला सूरा मुल्क में ॾिसो त अलाह साईं नंढड़ी आयत हिकिड़ी फरमाई, अवलम यरो इल तैर फौक़हुम साफ़ातिम व यक़बिज़न, आसमान में ॾिठो अथव करे मथे निगाह करे त पखी कीअं पर खिंडेड़िन था, वरी उहे पर वेझा था कनि, सोढ़ा था करे छॾनि। मा युमसिक हुन, उनखे केरु थो झले बीहारे उते, इलर रहमान, सवाइ रहमान जे, उहे किरी नथा पवनि ग्रेविटीअ जे करे, पथर वांगुरु हलिया अचनि ज़मीन ते। हिलियूं ऐं गिझां ऐं गूंखोरनि जा वज़न ॾिसो, तमामु वॾियूं इहे भारी भरकम जानदार आहिनि। त अलाह साईं खां सवाइ ॿियो केरु इनखे जेको आसमान में पकिड़े बीहारे थो। इन्नहु बिकुल शइ बसीर, इहो अलाह ई आहे जेको सभिनी शयुनि खे ॾिसे पसे थो। भला ॾिसो त अफ़ला यंज़ुरून इलल इबिल कैफ़ ख़ुलिक़त, उठ खे ॾिठो अथव त कीअं असां हुनखे पैदा कयो आहे, सोचियो एॾी वॾी जानदार आहे, इहो कीअं थो पैदा थिए। इन जी पैदाइश ते यूट्यूब में काफ़ी वीडियोज़ पयूं आहिनि, पर ॿी ख़ासि ॻाल्हि जेका पढ़ीसीं, साइंस ॿुधायो ऐं ॾिसो बि उठनि खे, त अलाह साईं उठ खे पैदा कयो आहे शिप ऑफ डेज़र्ट करे, बयाबान रेगिस्तान जो जहाज़ करे पैदा कयो अथई। हाणे हुनखे हलणो ई रेगिस्तान में आहे जिते वारी उॾामंदी आहे। पोइ अलाह साईं हुनखे असांखे इंसान खे हिकु छपर आहे अखि जे मथां, हुनखे अंदरूं ॿियो ट्रांसपेरेंट छपर बि अलाह ॾिनो आहे जेको उहो हेठि करे थो ऐं उन मां हुनखे नज़र बि अचे थी, ऐं उन वारी जेका आहे उहा बि हुनजे अखियुनि में नथी वञी सघे। इहा अलाह जी कुदरत आहे जेका उनखे पैदा कयईं जंहिं कम लाइ, उनखे वरी हथियार बि ॾिनई त जीअं अखियुनि में हुनखे वारी न वञे त हली सघे उहो। भला आसमान खे ॾिसो, वयलस समा इकाई फरुफ़ियात, कीअं मथे बुलंद वाला खड़ो बीठो आहे। शाह भेटाईअ बि चयो आहे त
तूं रीह थोणीअ रीह थंभे रीह थोणीअ तूं छपर तूं छा कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु का वैलल जिबाल कैफ़ नुसिबत भला जबल ॾिसो पहाड़ कीअं खोड़े छॾिया आहिनि असां वैलल अर्ज़ कैफ़ सुतिहत कीअं ज़मीन खे विछाए छॾियो आहे असां इहे सभु कम करण वारो इंसानु घटि में घटि न आहे त पोइ ईअं चवणु त साईं कुदरती थी विया आहिनि इहो बि इंसाफ़ु न आहे तंहिंजे करे मञिणो पवंदो त का हस्ती आहे ऐं उहा रब करीम जी हस्ती आहे पोइ अहिड़े रब जे लाइ अलाह साईं वरी सूरत में हिकिड़ी अॻिते सूर इन्फ़ितार में फरमायो त ए इंसान या इहो हल इंसान मां ग़र्रक बि रबिकल करीम ए इंसान तोखे कहिड़ी शइ पंहिंजे अहिड़े मिठे प्यारे रब खां भुलाए छॾियो आहे धोखे मिली छॾियो आहे उहो कहिड़ो रब आहे अल्लज़ी ख़लक़क जंहिं तोखे पैदा कयो फसवाक फ़अदलक तोखे सही लिंगे कयईं तोखे सूरत सीरत ॾिनई फी अई सूरत माशा रकबक पोइ तोखे शिकिल सूरत ॾिनी जीअं हुन चाहियो सुहिणी सूरत करे तोखे पैदा कयईं ॾिसो त 7-6 अरब इंसान आहिनि उन्हनि जा आंगूठा जेकॾहिं लेखियो हिकु हिकु जा ॿ त इहे 12 अरब थिया त हिकिड़ो आंगूठो ॿिए आंगूठे सां उन्हनि जूं लकीरूं निशान नथा मिलनि अखियुनि जो जॾहिं कैमरा में अक्स वठनि था एयरपोर्टनि ते ॿाहिरों वारा त उहे बि ॾिसो त हिक जो ॿिए सां नथो मिले उनजो अंदरि माणकी जेका आहे इहा वरी अलाह साईं जे हुजण जी निशानी आहे एॾो रब करीम आहे पोइ उन खां कीअं तव्हां कहिड़ी शइ तव्हांखे धोखे में विधो आहे जेको मथे शुरू कयोसीं अराई तल्लज़ी युकज़िबु बिद्दीन त हिसाब किताब खे कीअं थो माण्हू झुटलाए कीअं थो इनकार करे उनखे थो ॾिठो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ हे निशानियूं ॾेई सभु पोइ अलाह साईं फरमाए त कल्ला हरगिज़ न बल तुकज़िबून बिद्दीन पर कहिड़ी शइ भुलाए वेंदो त उहे हिसाब किताब जा इनकार ई आहिनि मञनि ई कोन था जेकॾहिं चङो कंदासीं त चङाई असांखे पलाए पवंदी जेकॾहिं बुरो कंदासीं त उन जी सज़ा बि मिलंदी हाणे इहो जॾहिं इंसान में अहसासु ख़तमु थी वञे त पोइ त न को माण्हू महिनत करे न को माण्हू पढ़ंदो न को माण्हू खेती ॿाड़ी कंदो न को माण्हू बाहि ॾियण महिल फसल बीठल खे देरे खे बाहि ॾियण महिल को सोचींदो त यार हिन जी सज़ा बि मिली सघे थी तंहिंजे करे हिसाब किताब खां इनकार जेको आहे इहो भराइण वारी शइ आहे साईं माशाल्लाह हींअर ब्रेक वठूं था वरी ब्रेक खां पोइ प्रोग्राम अज़मत रमज़ान नाज़रीन कराम प्रोग्राम अज़मत रमज़ान में वरी भलीकार असां साईं खां ॿुधो पिए त जेके माण्हू अलाह जे हिसाब किताब खे नथा मञनि माना रब खे नथा मञनि पोइ साईं एतिरियूं केॾियूं मुतासिर कंदड़ आयतूं ॿुधायूं त रब असांजे लाइ कहिड़ा कहिड़ा कम करे थो जी साईं हाणे अॻिते हलो हिन सूरत जी ॿी आयत आहे फ़ज़ालिकल्लज़ी यदउल यतीम पहिरीं आयत में शुरू थियो त अलाह साईं फरमायो पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे त सभु मुस्लमाननि खे खपे त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि छो चवनि उनजो हिकिड़ो ई जवाबु आहे त अलाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असां इंसानियत ते एॾा त अज़ीम अहसान थियल आहिनि जो असां उहे लाहे नथा सघूं कॾहिं बि तंहिंजे करे असांजे मथां लाज़िम आहे ऐं अलाह जे रसूल जो हक़ु आहे असांजे मथां त असां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चऊं नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त इहो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद पाक आहे जंहिंजा वरी अलाह जे रसूल खे क़ुर शरीफ़ में अलाह साईं फरमायो त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन त उहो आलमनि जे लाइ छड़ो मुस्लमाननि लाइ न सभिनी आलमनि जे लाइ रहमत आहे आलम क़िबलनि जा बि आहिनि आलम झिरकनि जा बि आहिनि आलम सामुंडी मख़लूक जा बि आहिनि इंसाननि सभिनी जा आलम आहिनि मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ मागनि ते उन्हनि जी पंहिंजूं पंहिंजूं हालतूं आहिनि माहौल आहे एनवायरमेंट आहे तंहिंजे करे जॾहिं असां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चऊं था त उन में असांजो ई फ़ाइदो आहे त असां जूं 10 मदायूं बेटियूं थी वञनि 10 नेकियूं अलाह साईं असांजे लाइ लिखे थो दफ़्तरनि में असांजा 10 गुनाह छणी था वञनि 10 दर्जा बुलंद था थी वञनि त इते बि साबित थियो त इहा हस्ती अॼु बि रहमतुल लिल आलमीन आहे असांजे लाइ रहमत आहे एॾी वरी जो छड़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चऊं था त असांखे एॾा सारा फ़ाइदा पवनि था अफर अराइतल्लज़ी युकज़िबु बिद्दीन छा तो ए हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़नि माण्हुनि खे ॾिठो जेके फ़ज़ालिकल्लज़ी यदउल यतीम जेके पोइ उहे धुतकारनि था धिका था ॾियनि यतीमनि खे हाणे यतीम जेको आहे उहो वीचारो आहे यतीम चइबो हुनखे जेको सग़ीर हुजे ऐं उनजो पीउ
गुज़ारे वञे मरी वञे, उन जेको संभालण वारो को पालना परवरिश करण वारो को न हुजे। चवंदा आहियूं सिंधीअ में त साईं माउ मोए सॼो छोरो, पीउ मोए अधु छोरो। माउ वीचारी वरी बि थाॿा थुॿा खाई थांव ॿुहारी करे परायनि घरनि जा बि उन ॿचे खे सुखियो रखण जी कोशिशि कंदी, छो जो यतीम वीचारो आहे। असांखे तजुर्बे में इहा ई ॻाल्हियूं अचनि थियूं, आड़े पाड़े में ॾिसूं, पंहिंजो जिन खे तजुर्बा आहिनि उहे बि ॾिसनि त ॾाढी ॾुखी कैफ़ियत आहे। उनखे धिकनि ॾियण वारे जे लाइ अलाह साईं छा फरमायो त इहे उहे अथव जेके न रब खे था मञनि न वरी हिसाब किताब खे था मञनि, त को इन जो फ़ाइदो या नुक़सान बि थींदो, को सज़ा बि मिलंदी। ऐं ॿिया माण्हू उहे आहिनि जेके भला यहुद अला तामिल मिसकीन, ऐं मिसकीन खे जेको हाजतमंद आहे उनखे न त पाण खाराइनि था, न वरी ॿियनि खे था उत्साह ॾियारनि, हिमत आहिनि त बाबा मिसकीननि जो बि हक़ु अथव, उन्हनि खे बि खाराइणु खपे, उहे बि ग़रीब आहिनि वीचारा, उन्हनि जे लाइ बि ज़रूरी आहे। अलाह साईं रिज़्क़ जेको ॾिनो आहे उन में उनजो बि हिसो आहे रखियलु। असां मूं ॾिसो त केतिरनि माण्हुनि जी असांजी ज़रूरत, जेकॾहिं मिसाल महीने में हिकु लखु रुपियो आहे त असांखे 5 लख ई मिलंदा केतिरनि खे, त इहे कहिड़े खाते में था मिलनि? इहो अलाह साईं फरमायो त इहो इन्हनि ग़रीबनि यतीमनि मिसकीननि जो हक़ु आहे तव्हांजे मथां, जेको तव्हां अदा कंदव त तव्हां पंहिंजो हक़ु अदा कंदव। पर अलाह साईं एॾो रहीम करीम आहे जेको उन जे बदिले में वरी असांखे फ़ाइदा ॾींदो ऐं अणगणिया फ़ाइदा ॾींदो। अलाह साईं फरमायो सूरह फजर में, फअम्मल इंसान इज़ा मब्तलाहु रब्बुहु फअकरमहु वनअमहु फयक़ूलु रब्बी अकरमन। जॾहिं इंसान खे अलाह साईं नवाज़े थो पोइ चए थो ॾिसो मुंहिंजो अलाह साईं केॾो इकराम कयो, वरी कहिड़ी इज़त कई। पर वरी जॾहिं अलाह साईं व अम्मा इज़ा मब्तलाहु फ़क़दर अलैहि रिज़्क़हु, पोइ जॾहिं हुनजो रिज़्क खे सोढ़ो थो करे, अलाह तंग थो करे, इब्तिला में थो विझेसि, हुन खां आज़माइश में थो विझेसि, त पोइ छा थो चवे? फयक़ूलु रब्बी अहानन, अलाह साईं त मुंहिंजा लाह कढी छॾिया, अलाह साईं त मुंहिंजो बेइज़्तो करे छॾियो मूंखे। कल्ला, हरगिज़ न, ॾोह कहिड़ो हिननि जो, छाजे करे हिननि जो रिज़्क तंग थियो? भला तुकरिमुनिल यतीम, त इहे यतीम जो हक़ु अदा न कंदा, उनजो इकराम न कंदा, उनखे छिड़ब सां ॻाल्हाईंदा, मानी का बचियल हूंदी आहिनि ओभर सोभर ते ॾींदा, को हॾो विझी ॾींदा, बूटी कढी वठंदा पंहिंजे ॿार जे लाइ। तंहिंजे करे उन्हनि जो रिज़्क बि अलाह साईं इन खाते में तंग थो करे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू कंहिं यतीम जी पालना थो करे, पर घोर थो लहे, परवरिश थो करे, उहो ऐं मां क़यामत में हीअं हूंदासीं, विची आंगुर ऐं पहिरीं आंगुर अलाह जे रसूल मिलाए ॿुधाई त जन्नत में असां गॾु हूंदासीं। कहिड़ो माण्हू? जेको यतीम जी परवरिश थो करे। अलाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो त रहमतुल आलमीन आहे या न आहे, फरमायो त जेको माण्हू रहम थो करे ॿियनि ते, उन ते रहमान बि रहम थो करे। तंहिंजे करे तव्हां छा कयो? इरहमू मन फिल अर्ज़, त ज़मीन वारनि ते, धरतीअ वारनि ते तव्हां रहम कंदा कयो। धरतीअ वारा छड़ा इंसान न, जानवर बि, वण बि, वण वढींदव एनवायरमेंट ख़राबु थींदी, एनवायरमेंट ख़राबु थींदी त वरी जानदारनि सभिनी जे लाइ नुक़सानु थींदो। इहो पूरी काइनात खे इहे शयूं वेड़नि थियूं, त तव्हां धरतीअ वारनि ते रहम कयो। यरहम कुम मन फिस समा, त पोइ आसमान वारो तव्हांजे मथां रहम कंदो। ऐं रहम जेको आहे सो शाख आहे रहमान जे सिफ़तुनि मां हिकिड़ी सिफ़त आहे। पोइ फमन वसलहा, जेको ॻंढींदो इन सिफ़त सां पाण खे, उन अलाह सां पाण खे ॻंढियो। ऐं जेको इन सिफ़त खां पाण खे कटींदो, ॾाढो मुड़ुसु बणिबो, तेज़ तरार बणिबो, रहम नरमी हुन में न हूंदी, त उन ॼणो अलाह खां पाण खे कटे छॾियो। छो त अलाह जी जेका रहमान वारी सिफ़त आहे उन खां हुन पाण खे कटियो, त जहिड़ो की उन अलाह खां पाण खे कटे छॾियो। हीअ अलाह साईं सॼी काइनात जे लाइ, इंसान त इंसान, पर उन सां लाॻापियल जेके शयूं आहिनि, हे वाह जेके वहनि था, उन्हनि में गटर जा पाणी न छॾियो, उहे माण्हू पाणी पीअंदा, उहे मेंहूं पाणी पीअंदियूं, उहे बीमार थींदा, उन मां खोड़ ॿिया मसाला पैदा थींदा। रस्तनि ते रोडनि ते गंद न उछलियो, चौकनि ते न वेहो, हलण महिल तारा फोटारे नियाणियुनि सियाणियुनि खे न ॾिसो, इहो अथव हैरासमेंट। साईं सेक्शुअल हैरासमेंट, साईं फलाणी हैरासमेंट, छाजी? अलाह जो रसूल बंदोबस्तु कयो त जॾहिं लंघियो त अखियुनि खे झुकायो पंहिंजनि खे, औरत खे इहो ख़्यालु न अचे त हे मूंखे ताड़ींदो थो वञे, हाणे इहो अलाह ख़ैरु करण लाइ चंबो न हणे विच में, को बुरके कोन छिके मूंखे, रहे कोन छिके रस्ते में। इहो अलाह साईं क़ुर में बंदोबस्तु करे छॾियो त औरत बि इंसान आहे, त उहा सिक्योर इत्मिनान सां सलामतीअ सां लंघे वञे, अखियूं हेठि करे तव्हां पंहिंजो शराफ़त सां गुज़री वञो। कंहिंजे लाइ? इहो केरु कंदो? जंहिंखे जेको युकज़िब बिद्दीन में न हूंदो, जेको हिसाब किताब जो अहसासु रखंदो, जेको हिसाब किताब वठण वारे जो अहसासु रखंदो,
त भई हे मां कमु बुरो कंदुसि त मूंखे सज़ा मिलंदी, जेकॾहिं मां चङो कमु कंदुसि त मूंखे इनाम इकराम मिलंदो। सवाबु जेके चऊं था असां उहो छा आहे? सवाबु इहो ई आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो त साईं गुनाह छा आहे? हाणे इहो असांजा किताब गॾियल था लिखनि हिकु लाइन में त साईं गुनाह उहो आहे जेको तुंहिंजे दिलि में चुभे, वरी ॿियो जुमिलो गॾनि था ऐं तूं उनखे ॿियनि खां लिकाइणु चाहें, पर एक्चुअली हिन में ब्रेक आहे विच में। उहो हीअ आहे त गुनाह उहो आहे जेको तोखे दिलि में चुभे, पाण खे लॻे त यार ख़राबु कमु कयुमि, या मतां को ॾिसी वठे त मूंखे ख़राबु चवंदो। पोइ कंहिं असां बि अर्ज़ु कयो त साईं भला पोइ केतिरा माण्हू निजस थी वेंदा आहिनि, पका हठीला थी वेंदा आहिनि, होॾी करे करे आदतूं हिरी वेंदा आहिनि। जीअं असां अॼुकल्ह बुरायूं कयूं था, खोड़ आम थी वियो आहे, साईं रुश्वत थींदी आहे, फलाणो थींदो आहे, जेको बि थींदो आहे। पोइ अलाह जो रसूल फरमायो त न, गुनाह उहो आहे जेको तुंहिंजे दिलि में चुभे ऐं तूं उनखे ॿियनि खां लिकाइण बि चाहें। त हाणे जेके असां बुरायूं कंदा आहियूं उनखे लिकाइण वारो बि खातो हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां वरी साईं नेकी छा आहे? क़ुर शरीफ़ में चयो त अमल साले आहे। अमल साले जो सवलो अख़र आहे, अरबीअ जो अख़र आहे, अहिड़ो कमु जेको ॿिए कंहिंखे फ़ाइदो पहुचाए जाइज़ तरीक़े सां। अलाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ख़ैरुन्नास मई अनफ़उन्नास, तव्हां मां भलो माण्हू उहो आहे जेको इंसाननि लाइ भलो आहे, मुस्लमाननि लाइ न चयो वियो, इंसाननि लाइ चयो वियो। हाणे इहे जेके जानवरनि जो फसलनि जो ख़्यालु था कयूं, गुल पोखियो, ऑक्सीजन वधायो, साईं वण कढींदो ऑक्सीजन घटिजी वेंदी, फ़ाइदो कंहिंखे थींदो, नुक़सानु कंहिंखे थींदो? इहो सॼो इंसाननि ऐं इंसाननि सां लाॻापियल ॿियनि जानदारनि जी ॻाल्हि आहे हिते। अलाह साईं फरमायो त इहा छड़ो नेकी न अथव, लैसल बिर्र अन तुवल्लू वुजूहकुम क़िबलल मशरिक़ वल मग़रिब, तव्हां ओभर ॾे मुंहुं कयो या ओलह ॾे मुंहुं कयो, छड़ी इहा नेकी न अथव इहा। वलाकिन्नल बिर्र, पर नेकी छा आहे? मन आमन बिल्लाह, अलाह ते ईमान रखो, वल यौमिल आख़िर, उहो हिसाब किताब ॾींहं ते ईमान रखो, मलाइकनि ते ईमान रखो, किताबनि ते ईमान रखो त इहे अलाह जी तरफ़ां आया आहिनि, सचा किताब आहिनि सभई, ऐं नबियनि ते ईमान रखो। इहा आहे नेकी। ॿियो छा आहे नेकी? ऐं उहो माल जेको तव्हांखे ॾाढो प्यारो आहे, वा आतल माल अला हुब्बिही, उहो ख़र्चु कयो, वा आतल माल, ॾियो माण्हुनि खे। कंहिंखे ॾियो? शुरू ॾिसो किथां आहे? अवल ख़ैश, पोइ दरवेश, ज़विल क़ुरबा वल यतामा, पंहिंजे माइटनि खे, घर वारनि खां शुरू कयो। अॻु में साईं इहे मुंहिंजो चाचो आहे, पर साईं असांखे प्लेट न मोकिलियईं चांवरनि जी, तंहिंजे करे मां बि नथो मोकिलियांसि। न बाबा, उहो पाण ॼाणींदो, छो जो जज़ा ऐं सज़ा ॾियण वारी अलाह जी ज़ात आहे, मां फ़ैसिले करण वारो केरु आहियां? तंहिंजे करे मां पंहिंजो हक़ अदा कयां, मुंहिंजे मथां बि फ़र्ज़ु आहे। ॿियो बुराई थो करे त बुराई जो बदिलो हुनखे मिलंदो, मां चङाई कयां त मूंखे चङो बदिलो मिलंदो। इहो आहे जज़ा ऐं सज़ा ते ईमान। ज़विल क़ुरबा वल यतामा वल मसाकीन, यतीमनि खे बि ॾियो, मिसकीननि खे ॾियो, वाटड़ुनि खे ॾियो। अलाह जे रसूल फरमायो त जेको हाजतमंद आहे उनखे बि ॾियो, जेको हाजतमंद न आहे उनखे बि ॾियो। बल्कि इहा बि हदीस आहे त जेकॾहिं को घोड़े चढ़ी अची बीहे तव्हां सुवालु करे त उनखे बि, अॼुकल्ह दौर में को माण्हू पराठो पजीरो ते अची बीहे त बाबा अलाह अञा मथे मूंखे खाराए, त उनखे बि ॾियणो आहे, हक़ु इहो आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी अस्मा खे फरमायो, बीबी अस्मा हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी, हज़रत ज़ुबैर बिन अवाम जी घरवारी, हज़रत ज़ुबैर बिन अवाम अशर मुबशरा में आहे, अलाह जे रसूल जो पुफाट आहे, बीबी सफ़िया जो पुटु आहे। उन बीबी अस्मा खे अलाह जे रसूल फरमायो त अस्मा, पैसा अलाह जे राह में जिन ग़रीबनि खे ॾिए थी, घणे घणे न ॾींदी कर, न त अलाह तोखे बि घणे घणे ॾींदी वरी। तंहिंजे करे दिलियूं खुलियल रखजनि, अलाह हिसाबु न कयो आहे ॾियण में असां सां, असां वेही ॾियण में छो हिसाबु कयूं, ॾियूं उन नाले ते था, वरी उहो वधाए ॾींदो। ऐं जेके घुरणो था वसाइलीन वफ़िर रिकाब, हाणे वफ़िर रिकाब में गौर करण जी ॻाल्हि आहे त उन वक़्तु ग़ुलाम हूंदा। हाणे केरु आहिनि? हाणे साईं असां NGO ठाहिया आहिनि, त साईं जेलनि में क़ैदी जेके ग़रीब वीचारा अचनि था, हक़ी या ना की उन्हनि जा कंहिंजो 1000, कंहिंजा 10,000, कंहिंजा 5,000 ज़मानत आहे, उनखे ॾेई ॾंडु ॾो छॾाइणो आहे उतां। हाणे जी हिकिड़ी माईअ जो केस आयो पंजाब मां, त उहा वीचारी 15 साल जी वई, 35 सालनि जी थी निकिती आहे, एतिरो को साल हुया, 4,000 जो ॾोहो छड़ो हुनजो, जेको ॾंडु लॻोसि त उहा माई न भरे सघी, निकिती त अख़बारनि में आयो, हाणे पोएं हफ़्ते जी ॻाल्हि आई आहे। त इन्हनि खे छॾाइण, इहो ॾिसो क़ुर शरीफ़ उन वक़्तु बंदोबस्तु कयो। इहो आहे अलाह साईं जेको इंसानु पैदा कयो अथई, उन सां एॾी मोहबत रखे थो। वक़ामत सलात वात ज़कात, निमाज़ क़ाइमु कयो, हे पढ़ो छड़ो न, निमाज़ क़ाइमु कयो। हाणे निमाज़ जे क़ाइमु करण जी ॻाल्हियूं अॻिते कयूं था अची अञा। हाणे आयत आहे 4 नंबर, त हाणे जॾहिं अलाह साईं फरमायो त अरायतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन फ़ज़ालिकल्लज़ी यदउल यतीम वला यहुद्दु अला तामिल मिस्कीन, हाणे खां पोइ शुरू आहे फ़वैलुल लिल मुसल्लीन, पोइ अहिड़नि निमाज़नि जे लाइ वैल आहे। हाणे वैल माना अज़ाब, सख़्ती, तबाही, बर्बादी, जहन्नम जी हिकिड़ो हिसो आहे जेको तमामु सख़्तु आहे ॿियनि हिसनि खां।
अज़ाब में तकलीफ़ में उन खे बि वेल चइबो आहे। हाणे जेकॾहिं इहा असां आयत पढ़ूं त छड़ी एतिरी त पोइ को माण्हू चई सघे थो साईं निमाज़ लाइ छो थो चवे मूंखे, निमाज़ पढ़ण वारनि लाइ त वेल आहे। पर उन्हनि निमाज़नि जे लाइ वेल आहे अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून, जेके निमाज़ त इहा ईअं पढ़नि था, भॼ भॼ लॻी पई आहे, होॾे दुकान ते कारोबार में कबाड़ो कंदा, पंहिंजो अघु वधाईंदा, लिकाईंदा, चोरियूं कंदा, मिलावट कंदा, पोइ चवंदा साईं बीहो बीहो मुंहिंजी निमाज़ जी कज़ा थिए। इहो आहे साहून, जेके बेख़बर आहिनि, जेके वेसला थियनि था पंहिंजे निमाज़नि खां, इहे उहे माण्हू आहिनि, उन जे लाइ वेल आहे। इहो अलाह साईं क़ुर में एॾी सारी जेका ॾेई छॾी दड़को ॾिनो त जीअं इहे माण्हू इहे हरकतूं न कनि। हाणे असां जॾहिं हिसाब किताब ते ईमान नथा रखूं त पोइ इहे हरकतूं कयूं था। इन जो मतिलबु इहो आहे जेकॾहिं असांखे ईमान हुजे इन शइ ते त बाबा इन जो सज़ा बि मिलंदी, त पोइ इहे हरकतूं असां न कंदासीं हूंदा। साईं इंशाल्लाह ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम अज़मत रमज़ान इंशाल्लाह जारी। अज़मत रमज़ान। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में भलीकार असांजी ॻाल्हि हले पई, जेका साईं असांखे सम्झाए पियो त जेको आहे सो यतीम खे धिकाजे, हिसाब किताब यकीन कोन थो रखे, ऐं वरी निमाज़ जेका आहे पोइ उहा कहिड़ी पढ़ंदो अहिड़ो माण्हू जेकॾहिं हिन जा इहा ॻाल्हि आहे। बहरहाल साईं बिस्मिल्लाह। असां चौथी आयत ऐं पंजी पढ़ीसीं, फ़वैलुल लिल मुसल्लीन, पोइ वेल अहिड़नि निमाज़नि जे लाइ अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून, जेके रहनि था पंहिंजे निमाज़ुनि खां बेख़बर। त निमाज़नि जा हक़ छा आहिनि? पोइ अहिड़नि निमाज़नि जे लाइ वेल आहे। अलाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पुछण वारे खे त तूं ईअं इबादत कर अलाह जी ॼण के तूं उनखे ॾिसी रहियो आहे। इहो असांजे लाइ बि हुकुम आहे। इहो ई जॾहिं कंहिं शइ जो अहसासु, कंहिं हस्तीअ जो अहसासु ईअं हूंदो त अलाह असांखे ॾिसे थो, पोइ अकेले में बि हाणे रोज़ो आहे, जीअं रोज़े में असां अकेला थियूं था, कमिरो बंदि कयूं था, बाथरूमनि में वञूं था, पोइ कहिड़ी शइ आहे, कहिड़ो अहसासु आहे। असां ॾिसो केतिरा माण्हू इहे मेन पुड़ियूं खाइनि था, नसवारा खाइनि था। तव्हां ॾिठो आहे नसवार वारनि खे त उहे मस्जिद में जॾहिं निमाज़ पढ़ी निकिरंदा आहिनि त चंपल पाइण खां अॻु में उते अंदरि बीठे ई चंपल जी जाइ ते अॻु में नसवार जो चपटो विझंदा आहिनि, पोइ निकिरंदा आहिनि ॿाहिरि। एॾा उहे आदी आहिनि। ऐं ईअं ई मेनपुड़ी वारनि जो हाल आहे। पर तव्हां हिन इंडियन में ॾिसो त उहे ज़ाहिर त नथा विझनि वाता, पर अकेलो बि न विझंदा। इहो छो? त हुननि खे हिकिड़ो ज़हन में अहसासु आहे त का हस्ती आहे जेका असांखे ॾिसी रही आहे, ऐं असां उन खे राज़ी करण लाइ असुलु किसो इहो आहे सॼो त अलाह खे राज़ी रखिजे, अलाह जे नाराज़ पे खां डिॼिजे। इहा आहे तक़वा, इहो मुतक़ी आहे, इहो परहेज़गार आहे। तव्हां ऐं मां बि थी सघूं था, कोई बि थी सघे थो। जेकॾहिं इहो अहसासु रखूं त यार हिन कम में हे अलाह साईं खे न वणंदी ॻाल्हि, हीअ ॻाल्हि अलाह साईं खे वणंदी, हिन में ख़ुशि थींदो, हिन में अरहो थींदो, नाराज़ थींदो, मना कई अथई, त पोइ असां तव्हां ऐं मां इहो मुतक़ी परहेज़गार हिकिड़ो अखर आहे सिंधीअ में, पोइ सभु को परहेज़गार थी सघे थो। इहा का अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि त कान्हे का, पर इहो अहसासु आहे जेको रोज़नि में पैदा थिए थो, पोइ वरी विसारे था वियूं असां। अलाह जो रसूल फरमायो त ईअं इबादत कर ॼण तूं अलाह खे ॾिसें थो, पर ईअं नथो करे सघे जेकॾहिं अहसासु तुंहिंजो नथो डेवलप थी सघे, नथो ज़हन में अची सघे, भला पोइ ईअं सम्झ त पोइ तोखे हू ॾिसी रहियो आहे, अलाह तोखे ॾिसे थो भला। हाणे जेको अब्दु अखर आहे न हिते, अंत अबुद, इहो अब्दु माना बानो, इबादत असां चऊं था। असांखे इबादत सम्झण में थोरो मसइलो आहे, त असां चऊं था त छड़ो रोज़ा रखणु, छड़ो सरसरी नाज़रा क़ुर पढ़णु, छड़ो इहो हज करणु, छड़ो ज़कात ॾियणु, इहा छड़ी का इबादत न। अब्द जी माना आहे बानो। ऐं असां वटि सादगीअ में जेकॾहिं नौकर या को ड्राइवर हूंदो आहे, बाबा तोखे सुबुह जो 8 बजे अचिणो आहे, तोखे राति जो 8 बजे वापसि वञे, त उहो इन्हनि 12 कलाकनि में बीठो हूंदो वीचारो टंगियो, त ख़बर न आहे साहिबु केॾी महिल थो अचे। ऐं जीअं चवंदुसि तीअं कंदो, बाबा हेॾां हल, हिन घिटीअ में हल, हिते बि एसी हलाए, एसी बंदि कर। त असां बाना आहियूं अलाह जा। असां अलाह जा बाना जी मतिलबु इहो आहे त असांखे हर दफ़े, हर लम्हे, हर घड़ीअ इहो उथणु वेहणु ईअं ख़्यालु करिणो आहे त असांखे मालिक हिते छा चयो आहे, हिन घिटीअ में वञण जी इजाज़त ॾिनी अथई, हिन घिटीअ में वञण जी इजाज़त न ॾिनी अथई, हिन चौक ते बीहण लाइ असांखे इजाज़त आहे या न आहे, हीउ कमु करण जो असांखे इजाज़त आहे या न आहे। इहा इबादत आहे। 24 कलाकनि जो बानो जेको आहे सो पाबंद आहे पंहिंजे मालिक जो, छो त अलाह जेको असांजो मालिक आहे उहो छड़ो हिन दुनिया जी ज़िंदगीअ में मालिक न आहे, उहो क़बर में बि मालिक आहे, उहो आख़िरत में बि मालिक आहे असांजो। तंहिंजे करे इबादत जे मफ़हूम खे थोरो खोलिजे।
त अलाह चयो आहे त बाबा हे अलाह जा बि छा फरमायो जंग जे खटण खां पोइ त बाबा पोड़नि खे औरतुनि खे ॿारनि खे न विढ़जो, उन्हनि खे न मारिजो, जेको वण न वढिजो, फसल बीठल न साड़िजो। इहो कंहिंजे लाइ हो सभु कुझु? इहो इंसाननि जे भलाईअ लाइ हो सभु कुझु। त इहो कटबा वढबा फसल साड़बा त बुख थींदी, ॾुकार पवंदो, इंसान वीचारा परेशान थींदा, पोइ मुस्लमान थियनि या न थियनि, मुस्लमान बि खाईंदा, काफ़र बि खाईंदा। तंहिंजे करे हुकुम किथां आयो? अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन करे हिकिड़े बुज़ुर्ग किताब लिखियो आहे, उन जो नालो ई रखियो अथई मोहसिन इंसानियत। इंसानियत जो मोहसिन आका ऐं मौला हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। ऐं उन खे अलाह साईं पंहिंजा अहकामात ॾेई असांखे मोकिलियो। असांखे अलाह सां मिलाइण वारी ज़ात बि रसूल पाक जी, ही क़ुर जा हिदायतूं असां ताईं पहुचाइण वारी ज़ात बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। इन करे उहो मोहसिन इंसानियत आहे ऐं इहो सच आहे। सो हिन में अलाह साईं रसूल फरमायो त इबादत त तूं ईअं कर ॼण हुनखे ॾिसे थो, नथो ॾिसी सघे त भला सम्झ तोखे ॾिसे थो, अजो न आहे। पोइ माण्हू जेको आहे सो हरकत न कंदो कंहिंसां बि, कंहिंजो हक़ु न मारींदो, कंहिंजी ग़लति कारीअ में को तकलीफ़ कंहिंखे न ॾींदो, कंहिंखे भवाइतो न बि कंदो। इनसिक्योर ॿार नंढा मासूम था खॼनि, भउ थो थिए नंढड़ी ॿारड़ी आहे वीचारी सग़ीर, उन जो भउ थो थिए निकिती आहे अलाह ख़ैर करे वापसि अचे। छा आहे इहो या त असां इनकार था कयूं त असांखे सज़ा मिलंदी, असांखे चङो कमु कंदासीं त सवाबु थींदो, यानी फ़ाइदो मिलंदो, इनाम मिलंदो। अलाह एहसान फरामोश न आहे, अलाह साईं एहसान करण वारो आहे। पोइ इहे जेके माण्हू आहिनि नमाज़ी अहिड़ा जिन जे लाइ वेल आहे, उहे ॿियो कमु कहिड़ो कंदा आहिनि? अल्लज़ीन हुम युराऊन, उहे रिया कंदा आहिनि, उहे ॾेखाव कंदा आहिनि पंहिंजो त साईं जल्दी कयो बाबा, मुंहिंजी तकबीर ओला न हली वञे। बाबा तूं पंहिंजो धंधो त सही कर, ड्यूटी जे टाइम ते अचो ऑफिस में, माण्हुनि जा कम सही तरीक़े सां कर, उन में पैसा न घुर माण्हुनि खां, नाजाइज़ तरीक़े सां पैसा न घुर। जेको जंहिंजो जाइज़ कमु आहे, तुंहिंजी 6 कलाक 5 कलाक ड्यूटी आहे, उन में वेही उहे फाइल कढ, ख़ुदा जा ॿारहं अलाह खे जवाबु ॾियणो अथई। निमाज़ जे लाइ तूं भॼे थो ऑफिस छॾे 1:30 बजे उथी, छा आहे साईं निमाज़ जो टाइम थी वियो आहे। पर इहो ई त आहे जेको रिया था कयूं। साईं वॾो नेक निमाज़ी आहे साईं, बाबा सलवार कमीस भली न पायो, पैंट शर्ट पायो, पर माण्हुनि जे बारे में सुठो रवैयो रखो। इहे इंसान आहिनि जिन खे अलाह पैदा कयो आहे, अलाह खे ॾाढा प्यारा आहिनि। असांखे इहा ख़बर आहे, कॾहिं घर में रंग कराईंदा आहियूं, पोइ कॾहिं को ॿार अची मार्कर खणी हिकिड़ो लीको पाए वञे त केॾी चिड़ वठंदी आहे। पोइ अलाह साईं असांखे जंहिं ख़लकियो आहे, असां जॾहिं ॾिसो था इहे आङूठनि जा पोर जेके आहिनि, इन्हनि जूं जेके लकीरूं आहिनि, इहे बि घणे ठाहियूं अथई त साईं 12 अरब माण्हू आहिनि त हर हिक जी अलॻि हुजे। पोइ असां उन अलाह खे प्यारा न हूंदासीं? अहिड़े अलाह जे प्यारी हस्तीअ खे, इंसान खे असां इज़ायूं था। छो था इज़ायूं? त असांखे इहो अहसासु न आहे, असांजो ईमान ई न आहे त असांखे बुराईअ जो बदिलो बुराई मिलणो आहे। मिले थो, ॾिसूं था, पर वरी बि असां उहे लाटूं उहे चुग, का सम्झ कान्हे का। दीन असांखे सेखारियो आहे त इंसाननि सां भलाई कयो, किथे बि लिखियलु कोन्हे त छड़ो मुस्लमाननि सां भलाई कयो, सभिनी इंसाननि सां भलाई कयो, उन्हनि जे बारे में सुठो सोचियो, उन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां वाक़िफ़ु अथव या नथो वाक़िफ़ु, हुकुम छा आहे? वाक़िफ़ खे बि सलाम कयो, अण वाक़िफ़ खे बि सलाम कयो। सलाम छा आहे? अस्सलाम वालेकुम, अदा तोखे अलाह सलामत रखे, अदा साईं सदाईं सलामत हूंदे। इहो आहे इस्लाम जी तालीमात आहिनि जेके असांखे आम करणु खपनि। मां ॿी बि ॻाल्हि हिकिड़ी चवां थो त हिकिड़ी हदीस पाक आहे, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कलिमत हक़िन इंद सुल्तान अल जाइर जिहादुन अकबर। जाबिर हाकिम जे अॻियां हक़ जो कलमो चवणु जिहाद अकबर आहे। त जेके दोस्त असांजा, मां उन्हनि खे घटि में घटि इन्हीअ खाते में सुठो चवंदो आहियां त ॾिसो त हे प्रेस क्लब जे ॿाहिरां कॾहिं मदरसा ई न वेठा मिलंदा तव्हांखे। इहे कामरेड, इहे सेक्युलर, इहे जेके दोस्त चवंदासीं असांजो मज़हब इंसानियत आहे, उहे ई वेठा लठियूं वाटा खाईंदे तव्हांखे मिलंदा। कराचीअ में ॾिसो हुनजे पंहिंजे जेको असां चीफ मिनिस्टर हाउस जे ॿाहिरां वीचारा वाटर कैनन बि झलींदा, लठियूं बि खाईंदा सिपाहियुनि जूं, नियाणियूं असांजूं लटा फाड़ींदा, उन्हनि जा मथा फाड़ींदा। छा कंदा आहिनि उहे? पंहिंजो हक़ु घुरंदा आहिनि न साईं। असांखे पघार न मिलियूं साईं, असांखे रखियो 4 साल नौकिरी असांजी, हाणे असांजी उमिरियूं 45 खां टपी वियूं, हाणे असांखे ॿियो काॾे वेंदासीं? तव्हां असांखां टेस्टियूं वरितियूं, इम्तिहान वरिता, पोइ इहे जेके दोस्त वञनि था असांजा, इहे कहिड़ो कमु था कनि? इहा इन हदीस में था अचनि त जेको जाबिर हाकिम खे सच जी ॻाल्हि चवंदो साम्हूं, इहो जिहाद अकबर थो करे। इहे बि इंसानियत जे भलाईअ लाइ कमु था कनि। साईं फलाणे सां ज़्यादती थी वई, फलाणे जी निंगरी खजी वई, फलाणे निगर खजी वियो, हे मिसिंग पर्सन थी विया, हुननि जे लाइ अचो बाबा प्रेस क्लब ते अचो, वाधूवाह ते अचो, नसीम नगर ते अचो।
पोइ उते अची नारा हणो, जुलूस कढो त जीअं सरकार खे जेके कारिंदा आहिनि, बाअसर जेके हस्तियूं आहिनि, जेके करण वारा आहिनि, त जीअं उन्हनि खे अहसासु थिए त बाबा असां हे ज़्यादती कई आहे, कंहिं ग़रीब सां नाहक़ थी वियो आहे, त उनखे हक़ु पले पए। इहे दोस्त बि हक़ जी ॻाल्हि था कनि, फ़र्क़ु छड़ो इहो ई आहे त इहे बि जेकॾहिं इहो ई सोचनि त अदा हे इंसाननि सां भलाई था कयूं। मुंहिंजो रब जंहिं मूंखे पैदा कयो आहे, जंहिं मूंखे पेर ॾिना, हथ ॾिना, सुहिणो करे पैदा कयईं, 6 फुट जवान आहे मां, उहो ख़ुशि थींदो आहे हिन ॻाल्हि सां। बसि एतिरो थोरो फ़र्क़ु आहे, कख बराबरि। त साईं मां त अदा भलाई कंदुमि, मां तोॾे हली ईंदुमि घर अदा। अलाह जे रसूल सलाहु वसलम मके पाक में शुरूआती ॾींहं आहिनि, हिकिड़ी कुराड़ी माई ॻूणसि वॾी का ॻंढि हुअसि का सामान जी, न पई खणी सघे। अलाह जो रसूल चयोसि अमा मूंखे त मां तोखे खणाए, काॾे वेंदीअं ॿाहिरि, मके खां ॿाहिरि खणाए हलेसि। अमा तूं छो थी छॾे मको? चई त भाउ हिकिड़ो मुहम्मद सलाहु वसलम हिकिड़ो पैदा थियो आहे हिते माण्हू, उहो माण्हुनि खे विढ़ाए थो पाण में, ज़ाल मुड़ुस विछड़ाए विड़ी पिया आहिनि पाण में, ॿाहिरि लॻी थी विया आहिनि। मां उन जे इन खां फितने खां भॼी ॿाहिरि थी वञा। पोइ जंहिं महिल ॻंढड़ी लाथईं त उहा ॻूणी खणी सामान जी, पुछईंसि त पुटु तूं केरु आहे जवान? चई अमा मां उहो मुहम्मद आहियां। इहो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल आलमीन, इहो आहे। त हाणे ॻाल्हि आई आहे त सबक़ु इहो आहे असांखे मिलियल त असां इंसाननि सां भलाई कयूं, ऐं जेके भलाई कनि था उहे ई भलारा आहिनि, उहे बि अलाह जा बाना आहिनि। जीअं असां अलाह जा बाना आहियूं तीअं उहे बि अलाह जा बाना आहिनि। अलाह साईं असांखे हिदायत ॾींदो सभिनी खे। ऐं ॿियो कमु कहिड़ो कंदा आहिनि इहे माण्हू जेके फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून, पंहिंजे निमाज़ुनि खां बेख़बर हूंदा आहिनि, अल्लज़ीन हुम युराऊन, रिया कंदा आहिनि, शोबाज़ी कंदा आहिनि, ॾेखाव कंदा आहिनि। त मूंखे माण्हू चवंदो वॾो निमाज़ी आहे, वॾो परहेज़गार आहे, पर होॾो कम ख़राबु हूंदा अथनि। वयमनऊन अल माउन, हाणे हिते ॾिसो इन अखर हिकिड़े ते गौर कजो त झलींदा आहिनि, मना कंदा आहिनि, वयमनऊन झलींदा आहिनि छाखे? माउन, जेके नंढियूं नंढियूं इस्तेमाल जूं शयूं हूंदियूं न, अॼु बि तव्हां हैदराबाद ऐं कराचीअ जे पोश इलाइक़नि खे छॾियो, बाक़ी हिते हैदराबाद में बि ऐं आम सिंध में बि तव्हां ॾिसंदव त मासी बाल्टी तरी जंहिं असां कपिड़ा धोईंदासीं, मासी उहो रसी तरी जो असां कपिड़ा सुकाइण लाइ टंगींदासीं, मासी उहो कोडर तरी जो असां दर तो मिटीअ ढेर करिणो आहे, हटाइणो आहे, पोइ असां छा कंदा आहियूं? केक ॾींदा आहियूं, हा पुटु खणी वञु बाबा। इहे इस्लामी तालीमात आहिनि। ॿिए तरफ़ छा कंदा आहियूं? हाणे रवाजु छा थो अचे, हलो भेण पंहिंजा हथ नथा ख़र्चु कयो, असां तव्हांजे लाइ वठी रखिया आहिनि। इहो केरु आहे? इहो उहो आहे जेको अलाह खे ऐं हिसाब किताब खे नथो मञे। इते बुनियादु रखियलु आहे सॼो, त इहे नंढियूं नंढियूं शयूं के ॿिए खे ॾियणियूं आहिनि। पंहिंजियूं शयूं घटाए, पंहिंजी ज़रूरत घटाए बि ॿिए खे मदद कयो। मासी इस्त्री तरी जो, असांजी इस्त्री सड़ी वई आहे, बाबा वञे त जल्दी, केक मायूं जवाबु ॾींदियूं, हल छोरा पंहिंजी नथा वठो, जंहिं ते महिल फिरियो बीठो आहे, ॿिए हंधि छा हूंदा पुटु? हा बाबा खणी वञु, मां पोइ थी कयां पंहिंजो जोड़ो इस्त्री। इहे असांजे घरनि जी रोज़मर्रा जी ॻाल्हि आहे। अॻे जॾहिं गैस न हूंदी हुई घरनि में, त पोइ हदीस आहे त लूणु पाणी ऐं बाहि, जेकॾहिं टांडो अथव घर में, को घुरणु अथव चयव त उनखे ॾियो, मना करण वारो सज़ा जो मुस्तहिक़ थींदो। छो? इहा इंसानियत आहे। बाहि ॿारणो ॾाढो अॻे जिन खे ख़बर आहे, जेके वॾी उमिरि जा आहिनि, जॾहिं गैस न हूंदी त ॾाढी ॾुखी बाहि ॿरंदी, फूकां ॾेई चेणा काठियूं, पोइ अखियुनि में धुओं, उहा उॾामंदी रख, पोइ मस मत बाहि मचंदी, पोइ को न को ॿार ईंदो ठिकर खणी, मासी अमा चई थी टांडो तरी जांइ, पोइ उहो असांजी बाहि खे ड्राइणो पवंदो सॼीअ खे। पर इहा ई त तालीम आहे जेका ॿिए जे लाइ क़ुर्बानी ॾियणी आहे। कंहिंजे लाइ? ॿियो इंसान जे लाइ। त इंसान खे ॿिए खे सुखु मिले मुंहुं मां। इहो आहे दीन जो पैगाम, इहो आहे अलाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम, इहो आहे अलाह जो पैगाम त असां इंसाननि खे भलाई पहुचायूं। इंसाननि जे भलाईअ लाइ हीअ क़ुर शरीफ़ आहे, हीअ नबीअ सभु अलाह साईं नाज़ुल कया, ऐं सभिनी जो इमाम रहमतुल आलमीन सरताजुल अंबिया हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॾिनई। क़यामत ताईं जेको ख़ातमुन नबीयीन आहे, उहो अॼु बि उहे तालीमात उहे जो उहे असांजे लाइ लाज़िम मलज़ूम आहिनि, उहे फ़ाइदे वारियूं आहिनि। उहे ई जेके 1400 साल अॻु में हुयूं, हे आयतूं ॾिसो क़ुर जूं, इहे उन वक़्तु बि ईअं ई हुयूं, फ़ाइदे वारियूं इंसाननि जे लाइ जहिड़ियूं अॼु आहिनि। असांखे अलाह साईं हिदायत ॾे सभिनी खे, ऐं असां इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कयूं, असां रिया वारनि में न थियूं, त असांखे अलाह साईं पंहिंजे नेमतुनि सां नवाज़े, हिन दुनिया में ज़िंदगी आसान करे, असांजा मुश्किलातूं बीमारियूं ॿिया मसइला असांजा अलाह साईं आसान फ़रमाए, असांखे आज़माइश खां बचाए। माशाअल्लाह साईं, जेका तव्हां ॻाल्हि कई त क़ुर में बि अचे थो त लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून। अलाह ताला फ़रमाए थो त जेका शइ तव्हांखे प्यारी आहे, ओसि ताईं उहा ख़र्च न कंदव त तव्हां भलाई चोटीअ खे नथा पहुची। शाह लतीफ़ चयो आहे त निमाज़ू रोज़ा इहो पिणु चङो कमु, पर उहो को ॿियो फहम जंहिंसां पसीने पीनी। सॼो क़ुर, सॼो मज़हब, सॼो सेंटर उनजो आहे अवाम जी ख़िदमत, ग़रीबनि जी ख़िदमत, रिया न करे।
लीडरशिप लाइ ख़िदमत न करे, वोट वठण लाइ ख़िदमत न करे, अलाह खे राज़ी करण लाइ इन खां वॾी कहिड़ी तालीम थी सघे थी। जज़ाकल्लाह तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो, इनशाला तव्हांखे वरी दावत ॾींदा रहंदासीं। असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थो थिए। अलाह ताला खां दुआ आहे कि अलाह पाक जेको असीं हिते ॻाल्हायूं था पहिरीं असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान।